नाज़रीन, सॼी दुनिया में 1 मई ते मज़दूरनि जे हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, पर पनोआकिल जा पोरियत अॼु बि घटि उजरत सबबि मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था एहसान भट्टी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, पूरे मुल्क जी पनोआकिल में भी 1 मई मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, पर पनोआकिल जा मज़दूर तबिको जेको आहे सो केतिरनि ई सहूलियतुनि खां महरूम आहिनि। इन वारे सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं पनोआकिल जे मज़दूरनि सां। अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। असांखे ख़बर आहे मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे, पर मज़दूरनि सां जेको आहे सो नाइजाइज़ियूं आहिनि। हिते जेको आहे मज़दूरी जी तारीख़ तमामु घटि आहे। कैरेटनि जे हिसाब सां या ईअं लोकल हिसाब सां जेके मज़दूरनि सां थोरी नाजाइज़ी आहे। महांगाई पे वधी वई आहे। पूरा ही मज़दूर जी तारीख़ में ना है, छो तो आमदनी 500 रुपया, खर्च 1000 रुपया है। लेबर डे जो अॼु आलमी ॾिहाड़ो आहे, लेबर के काई भी सहूलत कोन्हे। लेबर के 500 रुपया में कोई गुज़ारो सफ़र नथो थिए। सिंध हुकूमत के इहा रिक्वेस्ट कई है त लेबर जी ॾिहाड़ी वधाई वञे। सहूलियत का भी ना है। 300 रुपया मजूरी आहे, 700-800 रुपया खर्च आहे। अटो महंगो आहे, चीनी महंगी आहे, गिहु महंगो आहे। हाँ, असांजो मुतालबो इहो आहे त सस्ता पे हुजे। असां मज़ूर आहियूं, गवर्नमेंट जी जल्दी में पगार वधी थी वञे। असां छा कयूं? जंहिं वटि वञूं था चवंदा बाबा 7000 वठो त बीहो न त हलो निकिरो। गरीब माण्हू जेको आहे डेली असांजी तारीख़ आहे 400-500 रुपया। असांजो ख़र्च वधी वियो आहे। अटो महंगो आहे, खंडु महंगी आहे, गिहु महंगो थी वियो आहे। कमायूं 300 जा, ख़र्च आहे 700-800 रुपया। गरीब माण्हू काॾे वञूं? असांजे सिंध हुकूमत अपील आहे जेको आहे महिरबानी करे सस्ता पे करे, लॉकडाउन जेको आहे ख़तमु करे। 400 खां वठी 500 ताईं असांजी ॾिहाड़ी आहे। सुबुह जो 6 वॻे अचूं था, राति जो 8 वॻे ताईं। वॾी महांगाई पा सिंध हुकूमत खे इहे ई चऊं था त असांजे लाइ का बि सहूलियत कढी वञे या का असांखे मदद कई वञे। असांखे सहूलियत को बि नथो मिले। असां इहा मज़दूरी कयूं था हिते, सम्झाना पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कयूं था। हिन में असांखे कुझु ई कोन थो मिले हुकूमत जे तरफ़ां बि। ठेकेदार बि असांखे रेट कहिड़े ॾियनि था। असांखे किथे गुज़र सफ़र थी थो वञे। अॼु जे दौर में गुज़र सफ़र आहे 500 रुपये में। आलमी ॾिहाड़ो आहे त असां बि आलमी ॾिहाड़ो मल्हायूं हा न वञी, जे सहूलियत मिले त को।